खैरपुर का खबर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते ह्यूमन राइट्स जुडिशियल टीम खैरपुर पहुती आहे। SSP ऐं फातिमा जे वालिदेन सां मुलाक़ात कई वई आहे, जंहिं बाद संदन बयान बि कलमबंद कया विया आहिनि। खैरपुर खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ह्यूमन राइट्स जुडिशियल टीम खैरपुर पहुची SSP रोहल खोसो ऐं फातिमा फरड़ो जी माउ शबाना फरड़ो सां मुलाक़ात करे बयान वरिता आहिनि। टीम सरबराह जो चवणु आहे त ही हाई प्रोफाइल केस आहे। DNA टेस्ट ऐं पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां अॻु कुझु ॿुधाए नथो सघिजे। संदन चवणु आहे फातिमा जे वालिदेन सां गॾिजाणी कई आहे। पुलिस जी जाच खे चङी रीति ॾिसी रहिया आहियूं। टीम जे सरबराह KTN न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई आहे। संदन चवणु आहे त फातिमा जा वालिदेन बि हेल ताईं पुलिस जी कारकर्दगीअ मां मुतमइन आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे ख़ादम चुणे जी ख़ादम चुणे जो छा तफ़सील आहिनि? हाँ बिल्कुल रोशनी, ह्यूमन राइट्स कमीशन टीम खैरपुर पहुची वही है। SSP खैरपुर ऐं फातिमा जे वालिदैन अलग अलग गॾिजाणियूं करे बयान कलमबंद किया आहिनि। रानीपुर में जेका पीरानी हवेली में ज्यादती बेदर्दी सां क़त्ल थियल मौसूम फातिमा फरड़ो क़त्ल केस जे सिलसिले में जुडिशियल ह्यूमन राइट्स कमीशन जे मेंबर टीम समेत खैरपुर पहुती। SSP खैरपुर रूअल खान खोसो ऐं फातिमा फरड़ो जे वाल नदीम फरड़ो ऐं मां शबाना फरड़ो सां अलग अलग गॾिजाणियूं कयूं आहिनि, बयान वरिता आहिनि। उन मौक़े ते ह्यूमन राइट्स कमीशन जी सरबराही कंदड़ मोहम्मद असलम शेख KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मौसूम न्याणी फातिमा फरड़ो केस जेको हाई प्रोफाइल केस आहे, नंढो केस न आहे। उन हवाले सां SSP खैरपुर रूअल खान खोसो तोड़े न्याणीअ जे वालिदैन सां जेको आहे सो मुलाक़ात कई आहे ऐं बयान वरिता आहिनि। हुन ॿुधायो त पुलिस पारां दाख़िल केस गिरफ़्तारनि तोड़े जांच ऐं टेस्टुनि पोस्टमार्टम खे चङी तरह ॾिसूं पिया ऐं पुलिस जी कार्रवाइनि मां हेल ताईं जेके शयूं आहिनि नज़र अचनि पियूं त पुलिस कमु करे पई। मौसूम न्याणी फातिमा फरड़ो जा पीउ माउ बि हेल ताईं पुलिस जी कारकर्दगी खे कुझु चङी रीति सम्झनि पिया। वधीक DNA टेस्ट ऐं पोस्टमार्टम जी फाइनल रिपोर्ट अचण खां पोइ जेको आहे सो वधीक ॿुधाए सघिजे थो या वधीक जेको आहे रिपोर्ट असां बि पेश कंदासीं त हिन हाई प्रोफाइल केस में कहिड़ियूं कहिड़ियूं कोताहियूं थियूं आहिनि ऐं इंसानी हक़नि जी किथे किथे भञकड़ी थी आहे। जी वॾी महिरबानी। नाज़रीन, खैरपुर खां ख़ादम चुणे जो तफ़सील ॾिना आहिनि।